डिजिटल हुनरमंदी मुंहिंजो पहिरियों कर्ज़ो। असांजी कहाणी जी हीरो बुशरा पंहिंजो ऑनलाइन कारोबार शुरू कयो आहे। हू चांदी जा ख़ूबसूरत लॉकेट खपाईंदी आहे जेके हुन मकली जे मशहूर मज़ारनि खां मुतासिर थी ठाहिया हुया। हुन जा लॉकेट सुठा पिया खपनि ऐं हाणे हुन जो इरादो आहे त पंहिंजे ग्राहकनि में इज़ाफ़ो करे। हींअर ताईं त सभु कुझु हुन जे बजट ऐं मंसूबे जे मुताबिक़ हली रहियो हो, पर हिकु ॾींहुं बिलाल, ख़बर अथई मां न हानीअ जे चवण ते सोशल मीडिया ते मकली कलेक्शन जे नाले सां पेज ठाहियो हो ऐं सिर्फ़ु 2 महीननि में असांजा 200 फॉलोवर्स थी विया आहिनि। हा सही आहे, पर मुंहिंजे फॉलोवर्स खां त घटि आहिनि। हा अदा, हाणे तोसां त मुक़ाबिलो नथी करे सघां, पर ॾिस, जुलाई महीने में 6 लॉकेट खपाया ऐं अगस्त में 12। मां 11,400 रुपया मुनाफ़ो कमायो आहे ऐं मुंहिंजे बजट जे हिसाब सां सेप्टेम्बर जे आख़िर ताईं 18 लॉकेट आराम सां खपाए सघां थी। ही कीअं थी वियो? मूंखे हाणे कराची जे हिकु दुकान वारे खां 24 लॉकेटनि जो ऑर्डर मिलियो आहे। उन जो मालिक मुंहिंजो पेज फॉलो कंदो आहे। हे त ॾाढी सुठी ख़बर आहे आपी। हा, पर उन्हनि खे सॼा लॉकेट हिन ई हफ़्ते में खपनि। मां इहो सभु कीअं कंदमि? ऐं मूंखे चांदी, पैकेजिंग ऐं ॿियनि शयुनि लाइ 19,800 रुपया घुर्जनि, मतिलबु वधीक 8,400 रुपया। उफ़, किथां कंदमि ही सभु इंतज़ाम? पोइ भला कैंसिल ई करे थी छॾियां मां ही ऑर्डर? केतिरो बुरो लॻंदो उन्हनि माण्हुनि खे। कमाल आहे आपी, तव्हांखे त पंहिंजे कारोबार जो सॼो हिसाब किताब यादि आहे। ईअं त मूंखे पंहिंजो सबक़ बि यादि न हूंदो आहे, पर ऑर्डर कैंसिल करण खां सवाइ ॿियो को तरीक़ो बि त हूंदो। ओह, हीअ त अञा ताईं मुंहुं सुॼाए वेठी आहे। छा तूं एतिरो आराम सां हार मञींदीअ? ॾिस बुशरा धीअ, पंहिंजे कारोबार लाइ सरमायो वधाइण लाइ या त आमदनी वधाइबी आहे या वरी ख़र्चा घटि कबा आहिनि। उन खां अलावा टियों रस्तो उहो आहे त तूं कर्ज़ो वठी सघीं थी। एतिरे घटि वक़्त में पहिरियां 2 तरीक़ा त मुश्किल आहिनि। पोइ मां कर्ज़े जे हवाले सां बुनियादी ॻाल्हियुनि जी ख़बर वठां थी, ऑनलाइन सर्च थी करियां। कर्ज़े जे अमल में हिकु कर्ज़ ॾींदड़ हूंदो आहे ऐं हिकु कर्ज़दार। कर्ज़ ॾींदड़ कर्ज़दार खे पैसा ओधर ॾींदो आहे ऐं कर्ज़दार हुन खे के ख़ासि मुदत में रक़म मोटाइण जो वाइदो कंदो आहे। ओधर ॾिनल रक़म खे कर्ज़ चइबो आहे। आम तौर ते कर्ज़ ॾींदड़ हुन कम जी का फीस आयद कंदो आहे या पंहिंजे लाइ मुनाफ़ो रखंदो आहे। मुदत पूरी थियण खां पोइ कर्ज़दार कर्ज़ जी रक़म फीस या मुनाफ़े सां गॾु अदा कंदो आहे। ही कर्ज़ा गैर रस्मी ज़रियनि, मसलन माइट या पंहिंजे इलाइक़े में कर्ज़ ॾियण वारे माण्हुनि खां बि वठी सघिजे थो ऐं वरी रस्मी ज़रियनि जीअं त बैंकूं या कर्ज़ ॾियण वारी कंपनी खां बि। ख़ुदा जो वास्तो अथई, हाणे इहो न चइजां त तूं कर्ज़ वठी रही आहीं। मुंहिंजे चाचे कर्ज़ो वरितो हो कंहिंखां असांजे इलाइक़े मां। उफ़, न पुछ यार, ॾाढो ख़ौफ़नाक किस्सो आहे। हा, मां ॿुधो आहे त उन्हनि माण्हुनि खां कर्ज़ो मिली त आराम सां वेंदो आहे, पर उन्हनि जूं फीसूं घणियूं हूंदियूं आहिनि ऐं उहे पैसा वठण लाइ कोई क़ानूनी तरीक़ो इस्तेमालु न कंदा आहिनि। हल बैंक हली मालूम था कयूं। उफ़, हुन बैंक मैनेजर जी दिलचस्पी उन में वधीक हुई त मूं वटि ज़मानत लाइ का क़ीमती शइ आहे या न। मुंहिंजे कारोबार में मदद करण में थोरी बि दिलचस्पी न हुयसि। ख़ैर, मुंहिंजे ख़्याल में त बैंक उन्हनि माण्हुनि लाइ सही आहे जंहिंखे वॾो कर्ज़ो खपे, पर मूंखे घटि रक़म खपे ऐं उहो बि फौरी तौर ते। बसि हाणे सम्झ, तुंहिंजो वक़्तु अची वियो आहे पंहिंजी माउ खां मदद वठण जो। हूअ तोखां का फीस बि न वठंदी ऐं तोखे हुन जा पैसा वापसि करण जी का जल्दी बि न थींदी। आहिस्ते आहिस्ते करे मोटाए सघीं थी उनखे। न यार, हूअ पहिरियों ई घर जा ख़र्चा संभालींदी आहे ऐं बिलाल जी फीस बि भरींदी आहे ऐं जेको थोरो घणो बचंदो आहे उहो वापसि हुनजे कारोबार में लॻंदो आहे। ऐं यकीन कर, इलाइक़े में कंहिं कर्ज़ ॾियण वारे खां वधीक त मूंखे पंहिंजी माउ खां इंटरव्यू थींदो आहे।
तूं कर्ज़ ॾियण वारी का डिजिटल कंपनी छो नथी ॾिसईं? ऑनलाइन सर्च करे ॾिस, कहिड़ी ख़बर उतां तोखे पंहिंजे मतिलब जो कुझु मिली वञे। मूंखे कुझु मिलियो आहे। ही डिजिटल कंपनी असांजी कम जी थी लॻे। नंढा फौरी कर्ज़ा ऐं वरी का ज़मानत या कागज़ी कम जी ज़रूरत न आहे। ॾिस, मेरा फाइनेंस में दिलचस्पी वठण जी महिरबानी। मेरा फाइनेंस सारिफ़ीन खे 1000 खां 10,000 रुपयनि ताईं फौरी एडवांस वठण में सहूलियत फ़राहम कंदो आहे। फौरी एडवांस जी रक़म तव्हांजे मोबाइल वॉलेट में जमा कई वेंदी ऐं हुन जे ज़रिए ई तव्हां हुन रक़म जी अदायगी बि करे सघो था। मेरा फाइनेंस एडवांस। ॾिस, मिली वियो न रस्तो। हाँ, शुक्र आहे। ऐं कंहिं पराए कर्ज़ ॾींदड़ बैंक या वरी माइटनि जे बजाए हिन वक़्तु मुंहिंजी ज़रूरत जे हिसाब सां डिजिटल कर्ज़ ई बहितर रहंदो। हा, पर यादि रखजांइ, ही कंपनी अदायगी जे मामले में सख़्तु आहे। अगरि तूं कर्ज़ जी अदायगी में देरि कई त तोखे जुर्मानो ॾियणो पवंदो। वॾी ज़िम्मेवारी जो कमु आहे ही। हा मुंहिंजी माउ, मां पाण वटि हर शइ जो हिसाब किताब रखंदमि त कॾहिं केतिरा पैसा मोटाइणा आहिनि। हाणे ख़ुशि? ही ॾिस, मिली बि वियो एडवांस। बुशरा खे जेको वॾो ऑर्डर मिलियो आहे, छा हू उहो पूरो करे वक़्त ते पंहिंजे कर्ज़ जी अदायगी करे सघंदी? उहो ॾिसण लाइ असांजी अगली वीडियो ॾिसो।